अस्सलाम वालेकुम दोस्तों तकरार ड्रामे जूं जेकियूं हाणे अचण वारी किस्तियूं आहिनि उहे इंट्रस्टिंग ऐं ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थी चुकियूं आहिनि। जेकियूं हाणे तकरार ड्रामे जो एपिसोड ईंदियूं उन्ही में तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि तव्हां जेको सीन ॾिठो आहे इहो सीन जेको आहे ख़्वाब जो आहे, जेको वक़्त खे भावल बंदूक हणी रहियो आहे। इहो हिकिड़ो ख़्वाब ॾिसी रहियो हूंदो आहे, उन्ही में जेको आहे भावल वक़्त खे बंदूक हणंदो आहे। सचमुच में ईअं नाहे, लेकिन नवाब खान जेको आर्डर ॾेई छॾियो आहे भावल खे, वक़्त खे तूं भावल खे मारे छॾ, अन क़रीब वक़्त इहो क़दम खणंदो। लेकिन मीर खे बि आर्डर मिली चुको आहे त तुंहिंजी भेण खे वक़्त मारियो आहे, अन क़रीब इहो कम बि थी वेंदो ऐं अन क़रीब भावल खे बि ख़बर पइजी वेंदी त भाइटियो मुंहिंजो गद्दार आहे। ठीकु आहे न दोस्तों। ऐं अन क़रीब तव्हां इहो बि ॾिसंदो हाणे मूसा जेको आहे जीअं जेल मां छुटंदो उहो नवाब खान खे इस्तेमालु कंदो, जीअं नवाब खान हुन खे इस्तेमालु करे रहियो हुयो यको ई। ऐं अचण वारनि किस्तनि में तव्हां इहो बि ॾिसंदो दरिया खान मीर टई मूसा खे ई इस्तेमालु कंदा। ऐं दोस्तों इहे पोइ नवाब खान त एॾो ज़लील ख़्वार थींदो, उन खे पोइ ख़बर पवंदी त माण्हू मूंखे सम्झी चुका आहिनि, जीअं मां माण्हुनि खे इस्तेमालु कयां थो उहे हू मूंखे इस्तेमालु करनि था। ऐं हिकिड़ो ई शख़्स आहे जेको शेर अली, उहो कंहिंजी बि चाल नथो सम्झे, सफ़ा उठ लॻो पियो आहे ऐं बसि दुश्मन खे पादरनि जो वसकारो लाहियो बीठो आहे। सिजावल ख़ान सम्झाइण जी वॾी कोशिशि करे रहियो आहे, लेकिन शेर अली का ॻाल्हि सम्झण जी कोशिशि नथो करे ऐं सम्झण बि नथो चाहे। अन क़रीब इहे सफ़ा गुथम गुथम थी वेंदा सिजावल ख़ान ऐं शेर अली, ऐं अॻिते हली इन जो बि कमु सफ़ा किनो थी वेंदो।